नाज़रीन खिप्रो मावा के अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिप्रो अदालत पारां रिकॉर्ड पेश न करण ते डीसी सांगड़ जा गिरफ़्तारी वारंट जारी। रिकॉर्ड पेश न करण सबब केस जे फैसले में देर थी रही आहे। खिप्रो जी अदालत पुलिस के हुकुम ॾिनो त ईंदड़ ॿुधणी ते डीसी सारा जावेद के गिरफ़्तार करे पेश कयो वञे। खिप्रो जी अदालत पारां डिप्टी कमिश्नर सांगड़ जा गिरफ़्तारी वारंट जारी। एडिशनल डिस्ट्रिक्ट जज खिप्रो जी अदालत रिकॉर्ड पेश न करण ते डिप्टी कमिश्नर सांगड़ इंचार्ज AVQ प्रॉपर्टी ब्रांच सारा जावेद जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। एडिशनल डिस्ट्रिक्ट जज खिप्रो फाइक अली पठान जी अदालत पारां SSP सांगड़ खे सख्ती सां हिदायत कई वई आहे त मज़कूरा ऑफिसर के गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वञे। अदालत पारां डिप्टी कमिश्नर इंचार्ज AVQ प्रॉपर्टी ब्रांच के बार बार हुकुम ॾिनो वियो हो त खिप्रो तालुके जे मुख़्तलिफ़ सर्वे नंबरनि B233, 235, A235, B 220, 22 जो रिकॉर्ड अदालत में पेश कयो वञे, पर ऑफिसर न पाण अदालत में पेश थी ऐं न ई को रिकॉर्ड मोकिलियो वियो। अदालत पंहिंजे हुकुमनामे में लिखियो आहे त रिकॉर्ड पेश न करण सबब केस जे फैसले में देर थी रही आहे, जेको हिकु कानूनी ॾोह आहे। अदालत SSP सांगड़ के हुकुम ॾिनो त सारा जावेद के गिरफ़्तार करे ईंदड़ ॿुधणी जी तारीख़ 30 मार्च 2026 ते सुबुह जो 8:30 वॻे हर सूरत में अदालत में पेश कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।